डॉक्टर साहब मूंसां वॾी हालत आहे बाबा, वॾी मूंसां हालत आहे। छा मसलो आहे बाबा? बाबा पुछ न, असल मूंसां वॾी वेदना आहे, मूंसां वॾी हालत आहे। सही आहे, बस नथो पुछई न ॿुधा। विंझा थो डॉक्टर साहब त पूरो आलो थो थी वञा, हाँ सुम्हां थो त अखियूं बंदि थियूं थी वञनि बाबा, हाँ उस ते बीहां थो न पघर में शुम थो थी वञा बाबा। अच्छा डॉक्टर साहब मूंसां वॾी हालत आहे डॉक्टर साहब। बाबा तू चरियो थई या वेंची छा लादो केड़ो लाचार आदो के वेंचण यो वेंची न त हालो ई कोन थींदे। बाक़ी रहियो तुंहिंजे सुम्हण जो मसलो, वो साॻियो मसलो आहे, न कोई सुम न कोई तुंहिंजूं अखियूं बंदि थियनि। बाक़ी उस जो मसलो उहो त सम्झ त हल ई हल आहे, तुला परेशान छो थी तूं? तूं हीअं कंदो के जिते उस हुजे उतां तूं लंघंदो न कर, जितां छांव हुजे उतां पासो ॾेई हलियो वेंदो कर। अहिड़ी त वॾी का बीमारी आहे ई कोन न, तूं परेशान छो थी? तोखे मां ॿ गोरी लिखी ॾियां थो, तूं उहे ॿ सुम्हण खां पोइ खाइजां, ॿ उथण खां पहिरीं, तुंहिंजो मसलो हल ई हल आहे। डॉक्टर साहब जल्दी कयो, मूंखे घर पहुचणो आहे। मुंहिंजो मतिलबु मुंहिंजे घर में वॾी इमरजेंसी आहे। छा मसलो आहे बाबा? बाबा मुंहिंजो मरीज़ जल्दी में आहे, मुंहिंजो मतिलबु मुंहिंजे मरीज़ खे जल्दी ॾिसणो आहे। तव्हां जल्दी को मुंहिंजे घर हलो ऐं मरीज़ खे ॾिसो नी। ऐं हे मरीज़ जो मुंहिंजो वेठो आहे? हाँ इन मरीज़ खे अहिड़ो खंड में। इहो ॿुधाए त तव्हांजी फीस घणी आहे? 200 रुपया। पोइ त तव्हांखे हलणो पवंदो, जल्दी कयो, उथो देरि न कयो, मरीज़ खे ॾिसो। अचो जल्दी कयो, अचो। पियो मुझे घर अची वियो, मुझे घर अची वियो। मरीज़ ही तव्हांजी फीस। बाबा वो तो ठीक है, फीस तो ॾिनी मूंखे, मरीज़ किथे आहे? छा जो मरीज़? डॉक्टर साहब मां घर पियो अचां, टैक्सी वारे खे चयमि उनजो 1000 रुपया। मूं सोचियो त डॉक्टर जॾहिं 200 में अचियो त मां 1000 छो भरियां, तोखे पंहिंजी फीस मिली वई, मां पंहिंजे घर पहुची वियुसि। हाँ हाँ